जी नाज़रीन, हिन वक्त असीं गुडू में मौजूद आहियूं जिते ही अॼु एहतजाजी रैली हली रही है। अवी पाण पंहिंजी अखियुनि सां गौर सां ॾिसी था सघो त ही वापडा कॉलोनी गुडू जे 3 नंबर गेट खां प्रेस क्लब गुडू ॾांहुं ही सिलसिलो रवां दवा आहे। रैली सूरत में अॼु निकिता आहिनि। हिननि जो चवणु आहे त मासूम अली शाह खे इंसाफ़ ॾियो ऐं केस में मुख्य जवाबदार जेके बि आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो। उन्हनि खां अलावा हिननि सरेआम फांसी जो बि मुतालबो कयो आहे। अव्हांखे इहो ॿुधाइणु लाज़मी आहे त कल्ह जेको मासूम न्याणी सां ज़ना ऐं ज़्यादती कंदड़ मुलज़िम खैरुल्ला बुगटी खे गिरफ़्तार कयो हुयो, उन्हनि जे ख़िलाफ़ अॼु एहतजाज जारी आहे। हिन वक़्तु वापडा कॉलोनी गुडू जे 3 नंबर गेट खां रैली ही निकिती आहे। हिननि जो वधीक चवणु आहे त खैरुल्ला बुगटी खे सरेआम फाही ॾिनी वञे। जारी आहे जारी रहंदी जेसी रात अंधारी रहंदी। मासूम अली शाह के खैरुल्ला बुगटी के वेशी दरिंदे के खैरुल्ला बुगटी के जारी आहे जारी रहंदी जेसी रात अंधारी रहंदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, हिन वक्त असीं मौजूद आहियूं वापडा कॉलोनी गुडू में जिते गेट नंबर 3 ते हिन वक्त एहतजाज हली रहियो आहे। ही एहतजाज मासूम न्याणी अली शाह खे इंसाफ़ ॾियण लाइ आहे। अचो त पंहिंजे दोस्तनि सां ॻाल्हायूं त हू आख़िर एहतजाज कहिड़े मक़सद लाइ करे रहिया आहिनि। जी भाऊ, तव्हां ॿुधायो त आख़िर अव्हां हिते गॾु थिया आहियो, उनजो मक़सदु कहिड़ो आहे? छा लाइ तव्हां एहतजाज करे रहिया आहियो? असांजो मुतालबा इहो आहे आला अदलिया कांइ वस वारनि खां त मासूम न्याणी अली शाह ऐं उनजी संदसि अमर तबसुम सां जेको वेशिन जिनसी ॾाढाई कई, उन जे करे असां मुतालबो था कयूं आला अदलिया खां त केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे जेको आहे कोर्ट में पेश करे कानूनी तरीक़े सां केस खे हलायो वञे ऐं जेके ॿिया रूपोश जवाबदार आहिनि उन्हनि खे बि गिरफ़्तार करे कोर्ट में आंदो वञे ऐं फाही ते लटकायो वञे। जवाबदारन के